चोर जा पुट हथ कढ मां चवाए तो हथ कढ मां तोखे ॿुधायां त तूं केतिरो इज़त वारो आहीं। दातू नालो अथई न? हा दातू नालो आहे मुंहिंजो। चओ कहिड़ो कमु अथई? मां तोखां सिर्फ़ इहो थो पुछां त तूं मूंखे सुञाणी थो? हा सुञाणाए थो। न अड़े कोन थो सुञाणी। जेकॾहिं सुञाणी हा न त करम खान खे झुकी सलाम करी। सलाम सो बि तोखे, वो बि झुकी। दातू ॾहेसरनि खे सलाम कंदो आहे। तो जहिड़े साथ हथ मिलाईंदे बि हथनि खे हया वेंदो। अड़े ॻाल्हि ॿुध, करम खान सां थो ॻाल्हाई या कंहिं नथू खेरे सां? लॻे थो त तोखे मुंहिंजी हैसियत जी ख़बर कोन्हे। ख़बर आहे मूंखे तुंहिंजी। अॼु खां 15 साल पहिरियां तोखे चढ़ी घुमण जे लाइ लुंडो गॾा बि कोन हो। ऐं अॼु तो वटि कार आहे, बंगलो आहे, 200 एकड़ ज़मीन बि अथई। ख़बर न आहे त तोखे इहा दौलत जी देग आई किथां अथ? तूं पाण खे एॾो मुड़ुस माण्हू थो सम्झी? चोर चोर जा पुट। हथ कढ मां चवाए तो हथ कढ मां तोखे ॿुधायां त तूं केतिरो इज़त वारो आहीं। मूंखे तो चोर चई? वॾो चोर त तूं आहीं जेको ग़रीब अवाम जे हक़नि ते धाड़ा हणी किरोड़े कठे कया अथई। मां त पंहिंजी तरफ़ां हिकु रिढ बि चोरी नाहे कई। छा जोड़े? छाजो मूं अवाम जे हक़ ते धाड़ो आयो आहे? सभु कुझु मूं पंहिंजी महिनत सां ठाहियो आहे। हाओ हाओ सभिनी खे ख़बर आहे त तूं कहिड़ी कोडर हणंदो आहे। राज जा वोट खपाए वॾो माण्हू थियो आहे। रईस करम खान पंहिंजो रस्तो वठ। असां सिर्फ़ फिरनि जे साम्हूं न ईंदो कर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।